दर्द जो को बि देस नाहे हूंदो। पाड़ेसरी मुल्क जे माण्हुनि जो दर्द असीं बि पंहिंजे दिलनि में महसूस करियूं था। उन्हनि जे तकलीफ़ुनि खे सम्झूं था ऐं उन लाइ हर वक़्तु दुआगू आहियूं। पाकिस्तान में बि हाणे कोरोना वायरस जी सूरत हाल घणी ख़राब थींदी नज़र अची रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत SOPs ते अमल लाइ फ़ौज जी बि मदद तलब कई आहे। कोरोना वबा जो मुसलसिल तेज़ीअ सां फैलजण जो हिकिड़ो अहम सबबु उन बीमारी जे हवाले सां आवाम में जागरता जो न हुजणु आहे। उन जे करे ई आवाम SOPs खे थो ॾे रहियो आहे। अॼु बि बाज़ारुनि में रश आहे ऐं माण्हू बग़ैर मास्क जे बेखौफ़ थी घुमी रहिया आहिनि। भारत जा मंज़र हिन वक़्तु तमामु घणा दर्दनाक आहिनि। अहिड़ी सूरत हाल हिन मुल्क जी बि आहे जिते सिहत जूं सहूलियतूं न हुअण बराबरि आहिनि। हिन वक़्तु हुकूमत खे मुकमल न बि खणी पर अहम शहरनि में लॉकडाउन जा सख़्त फ़ैसिला करणा पिया आहिनि। फ़ौज जी मदद तलब करण बि दुरुस्त आहे, पर असुल मसइलो बीमारीअ जे हवाले सां माण्हुनि में जागरता पैदा करण ऐं SOPs ते सख़्तीअ सां अमल कराइण आहे। हिन वक़्तु हुकूमत जेकॾहिं सुजाग न थी कोरोना जे फैलाव खे रोकियो न वियो, अवाम एहतियात न कयो, SOPs ते अमल न कयो वियो त ख़ुदा न ख़्वास्ता हिते बि भारत जहिड़ी सूरत हाल पैदा थी सघे थी। मोस्ट वेलकम सर, जेके तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असांजो दोस्त वहीद फिर्राम नवाब शाह खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। मोहम्मद फारूक फ्राम लंडन में। अच्छा, नज़ीर ख़ान भुट्टो साहब असीं खे भी भली कार चऊं था। अयाज़ मीरजत एंड मुहर्रम अली साहब, रईस कुर्बान खान मंगसी साहब असां फ्रॉम कराची खां ॿुधी रहिया आहिनि। इंजीनियर मोहम्मद अली साहब मोस्ट वेलकम। ज़फ़र दायो साहब फ्रॉम तालका बाकराड़ी खां असांखे जॉइन कनि था। सागर गोहराम जागीरानी साहब भी असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त जेकॾहिं हू पंहिंजो नालो पंहिंजे शहर जो नालो बि कमेंट करे मोकिलींदा त असांखे ख़बर पवंदी त असांजा दोस्त असांखे किथां खां ॿुधी रहिया आहिनि। इशफ़ाक़ मस्तवी साहब, बरकत चांडियो, अच्छा असीं खे भली कार चऊं था। जब्बार आज़ाद मांगी साहब भी शामिल थी चुका आहिनि। अहबी तलहा फ्राम दुबई अरब इमारात मां, चांडियो अखलाक साहब एंड आबिद मालिक, यूसुफ शेख अब्दुल रहीम मुगेरी साहब, निसार अहमद चांडियो, गुलाम यासीन सियाड़ो साहब, आफ्ताब अहमद अबड़ो। असांजो दोस्त असांखे कमेंट लिखनि था। नवाब शाह मां वहीद अली साहब लिखनि था त वेरी गुड डियर, महिरबानी वहीद साहब। सिकंदर साहब भी असांखे ॿुधी रहिया आहिनि। वंस अगेन वहीद साहब असांखे कमेंट में कुझु दिलियूं मोकिलनि था। अब्दुल्ला बलोच फ्राम शदात कोट मां कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, महिरबानी अब्दुल्ला बलोच साहब, असीं खे भली कार चऊं था। हुसैन बख्श फ्राम सऊदी अरब खां, असीं मामा हुसैन खे भली कार चऊं था।
मामा हुसैन बख्श साहब, तव्हां अक्सर करे असांजो प्रोग्राम लाइव प्रोग्राम खां बाद में ॿुधंदा आहियो ऐं असीं अव्हांजो नालो न वठी सघंदा आहियूं छाकाणि त प्रोग्राम ख़तमु थियल हूंदो आहे। तव्हां बाद में शामिल थींदा आहियो ऐं हिन वक़्तु तव्हां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो त असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। मोहम्मद हुसैन फ्राम सऊदी अरब खां असांजो पहिरीं प्यारो दोस्त मामो मोहम्मद हुसैन खे असीं भलीकार चऊं था। अच्छा, ज़फ़रदायो बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। मामा हुसैन असांखे सऊदी अरब खां कमेंट में गुलाब जा गुल मोकिलनि था। असांजो भाउ अहमद बि ॿुधी रहियो आहे। अहमद भाई, असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। हिंदुस्तान जी राजधानी दिल्ली जो हिकु अहम ऐं मसरूफ़ तरीन रोड आहे जिते मुसलसिल मुख़्तलिफ़ एम्बुलेंस जा सायरन वॼी रहिया आहिनि। एम्बुलेंसुनि जे मथां लॻल ॻाढ़ियूं बतियूं मुसलसिल ॿरी रहियूं आहिनि। उन्हनि गाॾियुनि जे अंदरि बेहाल बणियल कोरोना मुतासिर मरीज़ ॼण त पंहिंजी ज़िंदगीअ जा आख़िरी पसाह पूरा करे रहिया आहिनि। हुसैन बख्श असांखे कमेंट में गुलाब जा गुल मोकिलनि था। महिरबानी मामा हुसैन बख्श मक्सी साहब, तव्हां असांखे परदेस खां ॿुधी रहिया आहियो। एंड अहमद असांजो भाउ बि असांखे ॿुधी रहियो आहे। पुलिस वारा, ट्रैफिक अमलदार, मरीज़नि जा वारस, सिहत जो अमलो, सभिनी जे चेहरे ते परेशानी ऐं निराशाई आहे। फुटपाथ ते बि पीरसन औरतूं बेहाल लेटियल आहिनि। असीं अव्हांखे इंडिया जो सूरत हाल ॿुधाए रहिया आहियूं। असदुल्ला मंगसी बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। असांजो दोस्त पहिरीं प्यारो नूर शेख साहब, असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। असांजो पाड़ेसिरी भाउ नूर शेख, असीं दिलि सां भलीकार चऊं था। हू फर्स्ट टाइम असांजो प्रोग्राम जॉइन करे रहिया आहिनि। वहीद फ्राम नवाब शाह खां मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। जी दोस्तों, अॼु असीं अव्हांखे इंडिया जो सूरत हाल ॿुधाए रहिया आहियूं त उते कोरोना वबा फैलिजी चुको आहे ऐं काफ़ी नुक़सान थी चुको आहे, जिते काफ़ी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। अहमद भाई असांखे लाइक करे रहियो आहे। अव्हांजा लाइक्स असांजे प्रोग्राम में शामिल थी रहिया आहिनि। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब, मोस्ट वेलकम सर। फिर हम शदाद कोट में अब्दुल ख़ालिक सिंधी साहब, तव्हां बि शामिल थी चुका आहियो। असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब, रमज़ान शरीफ़ जे करे तरावी नमाज़ खां बाद में असीं प्रोग्राम करे रहिया आहियूं। न त असीं 9:30 बजे प्रोग्राम कंदा हुआसीं रमज़ान शरीफ़ खां अवल, पर हाणे काफ़ी लेट थींदो आहे प्रोग्राम लाइ। सॉरी फॉर दैट। 10:30 बजे हाणे प्रोग्राम कंदा आहियूं। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब, सरदार सारंग बांभण साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि। असांजे दोस्त सिंध यूनिवर्सिटी जो चैंपियन प्लेयर असांखे ॿुधी रहिया आहिनि। वहीद भाई भी असांखे ॿुधी रहिया फ्राम नवाब शाह खां। अच्छा, मोहम्मद हुसैन फ्राम सऊदी अरब खां असांखे कमेंट में कुझु गुलाब जा गुल मोकिलनि था। महिरबानी मामा हुसैन बख्श साहब। हाजी मोहम्मद नवाज़ एंड हाकिम भाई खे असांजा सलाम ज़रूरु अर्ज़ु कजो। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब, असीं ॿुधाए रहिया आहियूं त दर्द जो को बि देस नाहे हूंदो। पाड़ेसिरी मुल्क जे माण्हुनि जो दर्द असीं बि पंहिंजे दिलनि में महसूसु करियूं था। उन्हनि जी तकलीफ़ुनि खे सम्झूं था।
ऐं उन्हनि लाइ हर वक़्तु दुआगू आहियूं। समूरा बेड भरिजी चुका आहिनि। इंडिया में मरीज़नि खे अस्पतालुनि में रखण लाइ जाइ बाक़ी नाहे बची ऐं उहे माण्हू रोडनि रस्तनि ते तड़पी तड़पी बेमौत मरी रहिया आहिनि। भारत में गुज़िरियल 24 कलाकनि जे दौरान सॼे मुल्क में रिकॉर्ड 3,46,786 केस रिपोर्ट थिया। 2624 माण्हू मौत जो वर चढ़ी विया आहिनि। भारत जे मसाणनि में मुसलसिल बाहि जा शोला उथी रहिया आहिनि। क़ब्रिस्ताननि में जाइ बाक़ी नाहे बची। अच्छा, असांजे दोस्त अब्दुल ख़ालिक सिंधी साहब फिराम शदाद कोट मां लिखनि था त पुलिस गर्दी नामंजूर। PTI ज़िले कंबर जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी ऐं सोशल वर्कर हक़ सच लिखंदड़ नौजवान सदाम हुसैन गोपांग जी गिरफ़्तारी ऐं मथां कूड़े केस दाख़िल करण जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़मत करियूं था। पारां सिटी एडिशनल सेक्रेटरी PTI शदादकोट। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब, अव्हांजो कमेंट असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुको आहे। असीं अव्हांखे भलीकार चऊं था, महिरबानी, शाल सदाईं आबाद हुजो ऐं जिते बि हुजो ख़ुशि हुजो। शल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे। अयाज़ मीरजद साहब आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में असांजे प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था, अयाज़ मीरजद साहब। एंड हुसैन बख्श साहब असांजे कमेंट में गुलाब जा गुल मोकिलनि था। महिरबानी हुसैन बख्श मक्सी साहब फिराम सऊदी अरब खां। असांजो दोस्त वहीद फिराम नवाब शाह खां असांखे ॿुधी रहिया आहिनि। जी दोस्तो, असीं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन दिलि खे सम्झण में हयाती हली वई। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब ही लफ़्ज़ अव्हां लाइ। हिन दिलि खे सम्झण में हयाती हली वई, न कंहिंजा न पंहिंजा कॾहिं थी सघियासीं। विरहायल मुसलसिल रहियासीं। मंज़िल जो जुनून हमेशा हुयो, पर रस्तनि सां उलझण जी आदत न छॾियासीं। सवालनि ऐं सोचण जी रवायतुनि न छॾियासीं। ईअं धार थींदा वियासीं। ज़माने ते बार थींदा वियासीं। जॾहिं जवानी सां तारुफ़ थियो असांजो, दिलि जो हिकु आवाज़ आयो, ॾाढो साफ़ आयो। छॾे छांवरो हिन जे नेणनि जो, विसारे पेचरो मन जे पेरनि जो, निकिरी पियासीं अंधेरनि खां आजपे जी ॻोल्हा में। अहमद भाई असांजे कमेंट में गुलाब जा गुल मोकिलनि था। आबिद मुगेरी साहब असांजो दोस्त, मुहबती माण्हू, रूह माण्हू, हू लिखनि था त अस्सलाम वालेकुम अदा, ख़ुशि आहियो? वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो ख़ैरियत दुआऊं। महिरबानी सर, अव्हांजो कमेंट असां ताईं पहुची चुको आहे। आबिद मुगेरी साहब। अयाज़ मीरजद साहब असांखे लाइव प्रोग्राम में कमेंट में ॿाहूं ॿधी रहिया आहिनि। सर, असीं अव्हांजा ख़ादिम आहियूं, महिरबानी। ऐं कमेंट सां गॾोगॾु तव्हां कुझु दिलियूं बि मोकिलियो था, महिरबानी। अहमद भाई, महिरबानी। हुसैन बख्श साहब गुलाब जा गुल मोकिले रहिया आहिनि। एंड अब्दुल ख़ालिक सिंधी साहब फिराम शदाद कोट खां कमेंट में गुलाब जा गुल मोकिलनि था, महिरबानी। ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि। जेकॾहिं हू पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलींदा त असीं उन्हनि खे बाय नेम सुञाणे सघंदासीं।
अब्दुल लतीफ़ साहब असांखे फर्स्ट टाइम ॿुधी रहिया आहिनि। नई सोच सहड़ण दिलनि जूं देस जोड़ण, छा त ख्वाब हुआ, हर सवाल जो जवाब हुआ, हर दुख जो हिसाब हुआ, कई साथ जुड़िया कई साथ टुटरा। सर अब्दुल रहीम साहब असीं ॿुधाए रहिया आहियूं त कई साथ जुड़िया कई साथ टुटिया। पेरनि जो थक रूह ताईं लथो, सफ़र मुसलसिल जारी रहियो, पर पोइ बि ॻोल्हे न सघियासूं सुरो अंधेरे जे अंत जो। अच्छा, अब्दुल रहीम साहब मुगेरी साहब कंबर शहर जो उस्ताद माण्हू असांखे ॿुधी रहिया आहिनि। आबिद मुगेरी साहब मोस्ट वेलकम। हुसैन बख्श फिरहम सऊदी अरब खां कंटिन्यूअसली असांखे ॿुधी रहियो आहे। कमी का त हुई जो डूंगर डोरे न सघियासीं। आबिद मुगेरी साहब महिरबानी, तव्हां वंस अगेन कमेंट लिखियो आहे त सदा सलामत रहो अदा। तव्हांजो कमेंट असां ताईं पहुची चुको आहे। कमी का त हुई जो डूंगर डोरे न सघियासीं, रहबरी ऐं रहज़नी जो फ़र्क़ु अहिड़ो मटियो, कड़ियुनि कड़ियुनि सां जोड़े न सघियासीं, ईअं सफ़र बेमंज़िल ॾाढो कयोसीं। अच्छा, असांजो दोस्त अब्दुल ख़ालिक सिंधी साहब वंस अगेन मोस्ट वेलकम। मोहम्मद हुसैन बख्श मंगसी फिरम सऊदी अरब खां कमेंट में गुलाब जा गुल मोकिलनि था। अयाज़ साहब लिखनि था त अल्लाह पाक इंडिया में कोरोना सबबु थींदड़ तबाही खां पनाह ॾे। हिन महल इंडिया वॾी तकलीफ़ में आहे। अल्लाह पाक रहम करे सर, हर कोई ॿारनि बचनि वारो आहे। एजाज़ अली जूनेजो साहब मोस्ट वेलकम, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। अयाज़ साहब तव्हां तमामु बहितरीनु कमेंट लिखियो आहे। जी दोस्तों, हाणे असांखे ॾियो इजाज़त, इंशाअल्लाह ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। पंहिंजो ख़्यालु रखो। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब तव्हां सुभाणे अचो कंबर। मीर साहब बि अचनि पिया सुभाणे असां ॾे। तव्हां बि महिरबानी करे अचो, महिरबानी। अच्छा, अयूब मुगेरी साहब अची चुका आहिनि, जॾहिं त असांजो प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम पज़ीर ते पहुची चुको आहे। अयूब मुगेरी साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त। जी दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखो। जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं जुड़ियल आहिनि। अल्लाह हाफ़िज़, महिरबानी।